अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, वरी हिकिड़ी तव्हांजे लाइ कहाणी खणी आई आहियां मां। ऐं उन कहाणी जो उनवान बि हिकिड़ो पहाको ई आहे, ठीकु आहे। ऐं अॼु जो असांजो जेको उनवान आहे कहाणीअ जो उहो आहे जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। इन जो मतिलबु आहे त जहिड़ो इंसानु जेकॾहिं सुठी नियत रखंदो, सुठो सोचींदो ॿियनि जे लाइ, सभिनी जे लाइ, त उन सां पाण सां बि सुठो थींदो। पर जे हू ख़राबु सोचींदो, पंहिंजी नियत ख़राबु रखंदो, उनजी दिलि में बुराई हूंदी, त उन सां पाण सां बि बुरो थींदो। सो हाणे हीअ हिकिड़ी कहाणी आहे अहिड़ी क़िस्म जी जंहिंमें हिकिड़े नंढड़े ॻोठ में सौदे ऐं सामान जो हिकिड़ो ई दुकानु हूंदो हो। ॻोठु नंढड़ो हो, आबादी बि घटि हुई, त उहो हिकिड़ो ई दुकानु हूंदो हो। त सॼा माण्हू उन ई दुकान तां सौदो वठंदा हुआ। जेको बि महीने जे लाइ उन्हनि खे खंडु पती, अटो, चांवर, घी छा बि खपंदो उहो सभु उन हिकिड़े दुकान तां वठंदा। सो दुकान वारे जो इख़लाक़ एॾो सुठो हो, माण्हुनि सां एॾी तमीज़ सां पेश ईंदो, एॾी ख़ुशि इख़लाक़ी ॾेखारींदो हो जो माण्हू हिन खां सौदो वठी ख़ुशि थींदा हुआ। पर उहा ख़ुशि इख़लाक़ी, उहा तमीज़, हू हुनजी सिर्फ़ु ज़ाहिरी हूंदी हुई। असुल में हुनजी नियत साफ़ कोन हुई। हीउ पंहिंजे सौदे खे तोड़ण महिल बेईमानी कंदो हो। का बि शइ तोड़ींदो त तोड़ मां थोरो बचाए रखंदो। अगरि हिनखे पूरो 1 किलो तोड़णो हूंदो त मां हिकिड़ी मुठ कढी पासे ते रखी छॾींदो, यानी घटि तोड़ींदो। पर दुकानदार जी ख़ुशि इख़लाक़ी ऐं उनजी तमीज़ ॾिसी कंहिंखे बि कॾहिं शक न थियो। आहिस्ते आहिस्ते माण्हू हिक ॿिए सां इहे ॻाल्हियूं करणु लॻा त अलाए छा थी वियो आहे, बरकत ई कोन्हे, पूरत ई नथी पए, हेॾो सारो सौदो था वठूं तॾहिं महीने जे आख़िर में खुटी थो पए। ज़ाहिर आहे हर शइ मां जॾहिं हू थोरो थोरो कढी रखंदो हो त माण्हुनि जूं शयूं आख़िर में अची खुटंदियूं हुयूं। पर हुननि वीचारनि खे कॾहिं सम्झ में बि न आयो ऐं न ई हिननि कॾहिं दुकान वारे ते शक कयो। त ईअं दुकानदार रोज़ानो माना सॼे ॻोठ मां को न को त सौदो वठणु ईंदो ई हुयो। सॼे ॻोठ में मुख़्तलिफ़ शयूं जेके हूंदियूं हुई बचाए रखंदो हो, कढी रखंदो थोरी थोरी करे। ईअं तौर मां बचायल बेईमानीअ जो सामान हिन वटि काफ़ी सारो जमा थी वियो, गॾु थी वियो। हिन सोचियो त हाणे ही काफ़ी सामान गॾु थी विया त सुभाणे मां इन सामान खे बि विकिणंदुसि, पोइ मां वटि अञा वधीक पैसा ईंदा। पर चवंदा आहिनि त इंसानु कुझु सोचींदो आहे, अलाह जे तरफ़ां के फ़ैसिला ॿिया हूंदा आहिनि, उनजी मर्ज़ी का ॿी हूंदी आहे। सो हिन शख़्स ॾाढो दुकानु बंदि करे राति जो ऐं हलियो वियो ऐं सोचींदो त सुबुह जो अची पहिरियों इहो सामान खपाईंदुमि, इहे मुंहिंजा हिकिड़ा वाधारा पैसा थींदा, इहे हिकिड़ा मूंखे ज़रूरत खां वधीक पैसा थींदा। सो हिन जॾहिं हलियो वियो, हिन जो इहो ख़्वाबु पूरो न थी सघियो। उन राति ओचितो हिन जे दुकान खे बाहि लॻी वई। हाणे सभु माण्हू पंहिंजे पंहिंजे घरनि में सुम्हिया पिया, कंहिंखे ख़बर ई न पई बाहि लॻी आहे। जेसि ताईं सॼो दुकानु सड़ियो, सौदो सड़ियो, बाहि जा वठी बबड़ ॿरिया ऐं माण्हुनि ताईं धुओं पहुतो। पोइ हर कंहिंखे ख़बर पई, जाॻिया माण्हू उथिया त भई छा आहे, ॾिठो अचे त दुकान खे बाहि लॻी पई आहे। हाणे हीउ जॾहिं आयो, हिनखे ख़बर पई दुकान खे बाहि लॻी आहे त मथो पकिड़े वेही रहियो, छो त हिनखे ख़बर हुई त हिन के असां चङाई न कई आहे। हिनखे यानी उहो जेको हुन बचति करे रखी तौर मां बेईमानी करे, उहा त हिनखे कमु कोन आई, उनजो त हिनखे फ़ाइदो न थियो। पर जेको हिनजो पंहिंजो असली सामान हुयो उहो बि सड़ी वियो ऐं दुकान बि सड़ी वियो। यानी हिनखे वधीक कमाई त न थी, बल्कि हिनजो पंहिंजो उॻतो नुक़सानु ई थी वियो। पोइ हिन ॾाढो दिलि में पछतायो त मां ॿियनि सां जेका बुराई कई, ॿियनि जे लाइ मां पंहिंजी नियत में खोट रखियो, उन्हनि खे धोखो ॾिनो पंहिंजे इख़लाक़ जे ऐं पंहिंजी तमीज़ जे ज़रिए, त अलाह साईं मूंखे हुनजो जेको आहे ॾेखारियो आहे बदिलो। तॾहिं चवंदा आहिनि त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद। अगरि तव्हांजी नियत सुठी आहे, तव्हांजा इरादा सुठा आहिनि, तव्हांजी सोच सुठी आहे, त उनजो बदिलो बि तव्हांजे लाइ अलाह साईं जी तरफ़ां सुठो आहे। ऐं जेकॾहिं नियत ख़राबु आहे, दिलि में खोट आहे, बुराई आहे, ॿियनि जो बुरो थो चाहे माण्हू, त उहो माण्हू कॾहिं बि दुनिया में आबाद ऐं ख़ुशहाल ऐं पुरसुकून नथो रही सघे। उहो कॾहिं बि माण्हू फ़ाइदो हासिलु नथो करे सघे। इन करे हमेशह पंहिंजी दिलि साफ़ु रखिजे, कंहिंखे धोखो न ॾिजे, कंहिंजे लाइ पंहिंजी नियत ख़राबु न कजे, कंहिंजे लाइ बुरा इरादा न रखिजनि, ठीकु आहे। सो हमेशह पंहिंजी ज़िंदगीअ में जेको आहे उसूल रखो त असां कॾहिं बि पंहिंजी दिलि में कंहिंजे लाइ बुरा ख़्याल न आणींदासीं। सो मूंखे उमेद आहे त अॼु जो पहाको सम्झ में तव्हांखे आयो हूंदो, त बुरी नियत जो बुरो बदिलो, सुठी नियत जो सुठो बदिलो। ऐं हिन में जेको पैगाम ॾिनो वियो आहे पहाके जे ज़रिए या हिन कहाणी जे ज़रिए, यकीननि उहो बि तव्हां सम्झी विया हूंदो। ऐं इहे पहाका जेके मां कहाणी जे ज़रिए तव्हां सां शेयर कयां थी, तव्हां सां वंडियां थी, मूंखे उमेद आहे त तव्हांखे इहे सम्झ में ईंदा हूंदा। ऐं जेकॾहिं सम्झ में अञा बि न अचनि, तव्हां मुंहिंजी वीडियोस ते कमेंट करे मूंखां पुछी सघो था, ठीकु आहे। सो इनशाला वरी कंहिं ॿी कहाणी सां, कंहिं ॿी कमेंट वीडियो सां मिलंदासीं, कंहिं नए मौज़ूअ सां वरी तव्हांजे अॻियां हाज़िर थींदुसि। जेसिताईं इजाज़त ॾियो, अल्लाह बाए।